रूहानी निगाह जे को जिक्र कयो मैं त रब चयो त दलील मोकिलियो थमे मगर अहिड़ो दलील अखियूं उन जूं निगाह मुंहिंजी अज नग मुझे करीम आका जूं अखिड़ियूं निहारे रहियूं आहिनि मुझे करीम रब जे निगाह जे नूर जूं लाटूं अबू जहल जे हथ खे चीरे करे बिना रत वहण जे बिना कंहिं स्पेस थियण जे अंदर मुंहिंजा दोस्त जेका बेजान पथरियूं मुठ में आहिनि मुझे मुस्तफ़ा निहारण शुरू कयो पथरनि कलमो भरण शुरू कयो इहो सच्चा न जो मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया या मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया अज ताईं अहिड़े रब तो जहिड़े अज ताईं अहिड़े रब तो जहिड़े अज ताईं अहिड़े रब तो जहे तस्वीर न कंहिंजी ठाहिया तस्वीर न कंहिंजी ठाहिया तस्वीर न कंहिंजी ठाहिया या मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया दावर जा दीदार अवां मां अचन नजर अनवार अवां मां दावर जा दावर जा दीदार अवां मां अचन नजर अनवार अवाम अचन नजर अनवार अवाम तोखे ॾिठो जहि रब खे ॾिठो त तोखे ॾिठो जहि रब खे ॾिठो त तोखे ॾिठो जहि रब खे ॾिठो त ॾिनी क़ुरान ॾिनी क़ुरान गवाहिया ॾिनी क़ुरान गवाहिया या मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया सुहणा शान अवां जो शाहिया महबूब जा दीवाना महबूब जा मस्ताना हर बोलीअ में हर ज़ुबान में मौजूद यको सिंधी सिंधी शेर पढ़ियमि वरी अॻिते ॻाल्हि में शेर मता न पढ़ा चढ़ी आयो आहे हिकिड़ो उर्दू बि शेर पढ़ी थो छॾियां मता को उर्दू वारो चवे त हे सभई सिंधी आशिक आहिनि उर्दू वारा बि दीवाना आहिनि तू शाहे खूबा तू शाहे खूबा तू जाने जाना तू शाहे खूबा तू जाने जाना चेहरा है उम्मुल किताब चेहरा है उम्मुल किताब तेरा न बन सका है न बन सकेगा न बन सका है न बन सकेगा चो न बन सका है न बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा मिसाल तेरी जवाब तेरा मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं केर बीठो अचो जाहिलन जो अब निगाहे मुस्तफ़ा जो कमाल निगार मुझे करीम आका निगाह फरमाई कहते जो अबू जहल जाहिलन जे अब्बे जे मुठ जे मथा निगाह मुझे मुस्तफ़ा फरमाए उन मुठ में बंद पत्थरुन कलमो पढ़ियो जॾहिं पत्थरुन कलमो पढ़ियो पोइ छा थियो इहो त मज़ो ॾिस पत्थरियूं कंहिं वटि क़ैद हुयूं चो गद्दार वटि चओ पत्थरियूं क़ैद हुयूं मुठ में बंद हुयूं जीअं जेलन में दीवाना क़ैद हूंदा आहिनि जेलन में दीवाना कैद हूंदा आहिनि जेलन जी परवाह न कंदा आहिनि तारीख़ ॿुधाए रही आहे पत्थरियूं कैद आहिनि जाहिलन जे अब्बे जे मुठ में कैद आहिनि हा पत्थरियूं जाहिलन जे अब्बे जे मुठ में कैद आहिनि मगर जॾहिं महबूब जे चेहरे ते निगाह पवंदी आहे त उन जाहिलन जे अब्बे जे मुठ में कैद पत्थरियूं आवाज़ ॾेई ॿुधाईंदियूं आहिनि ओ ज़ालिमो ओ जाबिरो जॾहिं दुनिया
जे तख्ते ते मुझे मुस्तफा जे दीन जो को गद्दार थींदो आ त पत्थर जड़ो सुन्नी रब वफादार पैदा कंदो। जमीन जे तख्ते ते जॾहिं भी को मुझा दोस्त अजीज अबू जहल जड़ो गद्दार पैदा थींदो त याद रखी छॾ मुझे रब के महबूब जी ज़ात प्यारी आ, महबूब जो दीन प्यारो आ। अल्लाह पत्थर का वधीक मुझा दोस्त स्ट्रांग मजबूत अल्लाह ताला एड़ो सुनी वफादार पैदा कंदो जो जे सीनो डटे बीही रहंदो उन जवान कादरी वांगर दम हलियो वने फांसी अची वने त अची वने पर मुस्तफा जे शान ते आंच अचण न ॾिबी। इहो हिकिड़ो मुझा दोस्त कादरी रहे एड़ा लखे तोखे मुस्तफा करीम जा गुलाम मिलंदा जेके बच्चा जान मालियो। हा बुधंदा हुयासे मुझा दोस्त अजीज त बेशक सुणे बिलाल के पत्थरन ते लेटाए वयो टांटन ते लेटाए वयो उहो वक्त हुयो। इन दौरे जदीद जे अंदर भी मुझे मुस्तफा जे गुलामन के तरह तरह तकलीफूं मिलियूं मगर पांजे मशन खां कोन हटिया। गुलाम है गुलाम है गुलाम है गुलाम है गुलाम है गुलाम है गुलाम या रसूल में गुलाम या रसूल में नहाज इश्क मुस्तफा। सुभान अल्लाह। थकजी त न पिया चरे जे चंग खे छेड़े छॾियो कनेक्शन लगी हो हाणे काॾे थो वञे तूं। अर्ज पे कयो मुंहिंजा दोस्त अजीज तवज्जो कर जंहिं वक्त में जाहिलन जे अबे जे मुठ में पत्थर ने गवाही ॾिनी उन कावड़ कई। जॾहिं पत्थर ने गवाही ॾिनी उन छा कई कावड़ कई गुस्से में आयो उन पत्थर के उछलाई पर उछलाई काॾे जो मुस्तफा जे कदमन में। ओ सुन्नी ओ मुझे महबूब जा दीवाना याद रखी छॾ तू पंहिंजे ईमान अकीदे ते मजबूत थी भी भले तू दुश्मन जे कैद में हुजी वो जॾहिं तोखे उछलाईंदो सिधो मुस्तफा जे दरबार में पहुची यो उन जो उछलाइण उन जी मजबूरी हुंदी ऐं तुंहिंजे लाइ बाइस रहमत बणिजी वेंदो छो त मुंहिंजा दोस्त जेको गुलाम हूंदो आहे उहो मालिक खे ॾाढो प्यारो हूंदो आहे। अर्ज पे कयो मुंहिंजा दोस्त इहे ॻाल्हि खां वधी मां मदीने तय्यब जे उन तलड़िन ते पहुतुसि जिते मुंहिंजे करीम आका अलैहि सलातो वसलाम अॼु खां 1400 साल अॻु क़यामत अञा लाइ कॾहिं ईंदी मुंहिंजे करीम आका तॾहिं ॿुधायो सभिनी खे ॿुधायो त क़यामत हीअं थींदी क़यामत हीअं थींदी क़यामत में हीअं थींदो पोइ हीअं थींदो तोखे ॿुधाए ॾेखार क़ुरान में किथे लिखियलु आहे 18000 साल जो ॾींहुं थींदो तक़रीरन में जो ॻाल्हि कंदो आहीं किथे लिखियलु आहे क़ुरान में त सभई ॾाढे आदम ॾे वेंदा ॾाढो आदम जवाब ॾींदो हेॾे वेंदा किथे लिखियलु आहे क़ुरान में चवंदे त ज़ुबाने मुस्तफा मां ॿुधो आहे पोइ मां तोखां थो पुछां इन खां वधीक आलिमुल ग़ैब अल्लाह ताला कंहिंखे बनाए जो 1400 साल अॻु में वेही रही गुज़री चुका क़यामत अलाए कॾहिं ईंदी मदीने तय्यब जे फाटल तॾिन ते वेही करे हज़ारे साल जे अचण वारियूं ॻाल्हियूं पियो ॿुधां उहो केरु आहे जो मदीने जो ताजदार गला गला केरा मदीने जो त पोइ चवण दे त पोइ चवण दे इन सजण साईं जे फ़कीर खे चवण दे अल्लाह ताला जा बानड़ो जॾहिं जन्नत जी ॻाल्हि अचे वई हाणे अचे वई आहे ॻाल्हि त मां खोले भला जन्नत जे ॻाल्हि खे पूरो कयां अॼु ॾींहं ताईं क़ुरान में ॿुधो अथई आलिमनि खां ॿुधो अथई फ़क़हा खां ॿुधो अथई वाइज़नि खां ॿुधो अथई त अल्लाह ताला जी जन्नत भला जन्नत आहे किथे जवाब ॾे इशारो मां तुंहिंजी जन्नत काथे आहे जवाब दे काथे थोड़ो त ॻाल्हि सुभाणे हलणो अथई ठट करणा अथई हिते हिकिड़ी ज़ाल मां परेशान हुते 70 हूरुनि सां मुंहुं ॾियणो अथई हा मुंहिंजा मुस्लमान भाउ पर यादि रखी छॾिजां 70 हूरूं मिलंदई पर मतां भुलिजी पवी हिन घरवारीअ सां प्यार कर जेका हिते रब तोखे मुंहिंजे मुस्तफा करीम जे सुन्नत मुताबिक़ निकाह में ॾिनी आहे 70 हूरियूं मिलंदई पर उन 70 जी सरदार इहा ई फ़क़ीरानी हूंदी हा यादि रखी छॾिजां मतां न फ़क़ीरानी सां जहिड़ो करी मतां न फ़क़ीरानीअ खे तकलीफ़ ॾी मतां न फ़क़ीरानीअ खे ॾुखियो कयो अथई हाजी खान वांगुरु चेयरमैन बनाए कन में थो चवे साईं सॼो निज़ाम अल्लाह पियो हलाए पर मुंहिंजो चेयरमैन पियो घर में वेठो हो पियो हलाए सची ॻाल्हि आहे यादि रखी छॾ पंहिंजे मथां दुनिया जो चेक इन बैलेंस रखण जे बजाए उहो ख़ुशि नसीब नौजवान आहे जेको पंहिंजे घर वारनि जो पंहिंजे मथां चेक इन बैलेंस रखंदो आहे आवारा उनखे चइबो आहे जेको कंहिंखे बि पंहिंजे मथां न सम्झंदो आहे ख़ुशि नसीब
मुजीब उनखे चइबो आहे जंहिंजे मथां चेक इन बैलेंस हूंदो आहे त सभिनी खां ज़बरदस्त जेका कैमरा आहे उहा कंहिं वटि आहे मुड़ुस जे ॾिसण जे लाइ मज़बूत निज़ाम ज़ाल वटि मौजूदु आहे। इन करे पंहिंजे ज़ाल खे बा अख़्तियार बना उनखे चई छॾ त ओ मुंहिंजा जानी महबूब जे सुन्नत मुताबिक़ तोसां निकाह कयो आहे तूं मुंहिंजी राणी मां तुंहिंजो घोट जेकॾहिं मां हेॾे होॾे थियां थोरो जे धागे खे छिके वठिजां उनखे तूं इजाज़त ॾे ख़ुदा जो कसम खणी थो चवां त दुनिया जे लाइ केतिरनि मुसीबतुनि खां रब तोखे आज़ाद करे छॾींदो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, कलमा अहले सुन्नत, तुझो साईं मुझो साईं। ॻाल्हि ॾुखी त कान लॻी न, नौजवान खे थोरो मिड़े कड़ी ॻाल्हि लॻंदी आहे, लेकिन यादि रख मुंहिंजे मदीने जे मीर जा ग़ुलाम मीलाद जो मक़सदु रुॻी जलसा न आहिनि। मुंहिंजे महबूब आयो अल्हम्दुलिल्लाह ख़ुशी थी, लेकिन आयो छाजे लाइ? जेका मुंहिंजे मुस्तफ़ा जी मशीन आहे उनखे न विसारजां। ईअं न थिए त महबूब जे अचण जी ख़ुशी करी लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा जे मशीन खे विसारे छॾी, पोइ तुंहिंजी ख़ुशी न आहे। मुंहिंजे महबूब जे अचण जी ख़ुशी ईअं कर त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे मशीन ॾे निहार। मुंहिंजे आका फरमायो खैरुकुम खैरुकुम ले अहलिही व अना खैरुकुम ले अहली। मुंहिंजे आका फरमायो मां मुस्तफ़ा तव्हांखे थो चवां तव्हां भला त आहियो पर तव्हां मां वधीक भलो उहो आहे, वधीक भलो उहो आहे, वधीक भलो उहो आहे जेको पंहिंजे बचड़नि सां भलो हलंदो आहे। मुझे आका इते जी ॻाल्हि ख़त्म कान कई। मुझे आका फरमायो अना खैरुकुम li अहली, तव्हां मुंहिंजे बचड़नि खां पुछो मां मुस्तफ़ा तव्हां सभिनी खां वधीक पंहिंजे बचनि सां भलो हलंदो। मुंहिंजा मुस्लमान भा जन्नत जी तलाश करण वारा पहिरीं जन्नत तुंहिंजो घर आहे, पोइ जे पाण ई दोज़ख बनाईंदे त कंहिंजो ॾोह कोन्हे को। पंहिंजे घर खे जन्नत में रहण ॾे। मार्ज पे कयो वधी वञा अॻिते पंहिंजे मंज़िल जे तरफ़ रवां तव्हां थिया मुंहिंजा दोस्त अज़ीज़। अल्लाह ताला जा बानड़ा जन्नत अल्लाह ताला जे रज़ा जो मक़ाम आहे, जन्नत अल्लाह ताला जे रज़ा जो मक़ाम आहे। अल्लाह ताला खां हर नेक बानो दुआऊं घुरंदो आहे, पर अञा जे करे चई गुज़रां निमाज़ी निमाज़ूं पढ़ंदो आहे छाजे लाइ? रब गाला गाला अल्लाह नमाज़ूं करे रब जन्नत दे, रोज़ेदार रोज़ा रखंदो आहे छाजे लाइ? अल्लाह रोज़ा क़बूल करे जन्नत दे। हाजी खान बुरफद खैरात कई छाजे लाइ? महबूब जो मीलाद कयो छाजे लाइ? अल्लाह क़बूल करे मन जन्नत में हिकु टुकड़ो जगह जो मिली वञे। अहिड़े नमूने सां रूए ज़मीन ते हर सभु को कोशिश कंदो आहे नेक अमल कंदो आहे त जन्नत मिले, पर ज़रा गौर कर मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे पावर ऐं ताक़त ॾे निहार। दुनिया इबादतूं करे त जन्नत मिले, मुंहिंजो मुस्तफ़ा तोखे सॾ थो करे ओ जन्नत जे ॻोल्हण वारा। अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, मां मुस्तफ़ा तो ॾसे जेकॾहिं दुनिया में ई जन्नत में रहण थो चाहीं त अमड़नि जे कदमनि खे वञी हेठों चुमियूं ॾे। जी जल अमड़ जे पेरनि जे हेठों चुमियूं ॾे। मां मुस्तफ़ा तोखे थो ॿुधायां त इहे अमड़ जा पेर न अथई, इहो जन्नत में घरड़ो अथई। पंहिंजे जीजल अमड़ जे कदमनि खे चुमियूं ॾे, जन्नत जे तूं घरड़े में पहुची वञे। पंहिंजे दिलबर बाबे जे कदमनि खे चुमियूं ॾे, जन्नत जे दरवाज़े ते पहुची वञे। ख़बरदार थी जा, कुझु नौजवान अमड़ खे जन्नत सम्झंदा आहिनि, बाबे खे घर जो वधियल भाती सम्झंदा आहिनि। ख़बरदार थी जा, ईअं न आहे। जेकॾहिं बाबो न हुजे हा त अम्मा करीअ थिए हा। अञा सादी ॿोलीअ में चवां त जेको चोर हूंदो आहे दीवार टपंदो आहे, जेको चोर हूंदो आहे उहो दीवार टपंदो आहे, पर जेको न घर जो भाॻियो हूंदो आहे मालिक उहो सिधो दर खां ईंदो आहे। अम्मा जन्नत आहे त अबो जन्नत जो दरवाज़ो थिए। अम्मा जन्नत आहे, अम्मा जे कदमनि जे हेठों जन्नत आहे, अबे जे कदमनि जे हेठों छा आहे? जन्नत जो दरवाज़ो। इन करे दरवाज़ो खोलींदे त जन्नत में वेंदे न। अज़ीज़ा ने मन अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात क़ुरान करीम जे अंदर फरमायो वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नह। अल्लाह ताला फरमायो हलंदा अचो तकड़ा अचो डोड़ंदा अचो, पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश मां अल्लाह खां घुरो। गुनाह तव्हां जा बख़्शिजी वेंदा, पोइ तव्हां जन्नत में वेंदव। साबिक़ू इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नह, पहिरीं गुनाह माफ़ थींदा, पोइ तव्हांखे जन्नत मिलंदी। लेकिन हिकिड़ी जन्नत जे लाइ ज़रा डिफरेंट तौर ते अल्लाह जो सॾड़ो कयो।
कुरान जी आयत बुध ऐं गौर सां बुधजा इन जन्नत जो जिक्र बुधी है जंहिंजे लाइ अल्लाह फरमायो पहिरीं तव्हांजा गुनाह माफ़ थींदा यानी महशर जो मैदान बर्पा थींदो दुनिया छॾे कब्र में पहुचंदो कब्र खां तव्हां हशर में पहुचंदो हशर में हिसाब किताब थींदो महबूब जे सदके माफ़ी मिलंदी माफ़ी मिलण खां पोइ जन्नत में वेंदो यानी गुनाहनि खां पाक थी करे पोइ जन्नत में वेंदो इहा जन्नत ओरिजिनल जन्नत आहे हक़ीक़ी जन्नत आहे हिक ॿी जन्नत आहे जंहिंजो बि ज़िक्र अल्लाह कुरान में पाण फरमायो अॼु इन जन्नत खे बि ॿुध मता अॼु ॾींहं ते न ॿधी हुजे अॼु इन जन्नत खे बि ॿुध अल्लाह फरमायो उलाइक यदऊन इलन नार वल्लाहु यदऊ इलल जन्नत वल मग़फ़िरत बिइज़्निही हुआ जन्नत भी अल्लाह जे हुक्म सां हीअ जन्नत भी अल्लाह जे हुक्म सां हुआ जन्नत गुनाहनि जे बख़्शिश खां पोइ मिलंदी हीअ कहिड़ी जन्नत आहे जंहिंजे लाइ अल्लाह जी ज़ात फरमाए रही आहे माण्हू तव्हांखे सॾीनि था दोज़ख लाइ वल्लाहु मां अल्लाह तो यदू सॼा तव्हांखे काॾे इलल जन्नत वल मग़फ़िरत पहिरीं जन्नत में पोइ गुनाहनि जे बख़्शिश में बि इज़्निही उहो बि अल्लाह जे हुक्म सां यानी जन्नत में पहुच पर गुनाहनि जा अंबार खणी पहुच जीअं जन्नत में पहुचंदे गुनाह पोइ माफ़ थींदा मौला इहा कहिड़ी जन्नत आहे रब तो चवे मूंखां छो थो पुछी मुंहिंजे महबूब खां वञी अल्लाह चवंदो मूंखां छो थो पुछी इहा जन्नत पुछणी अथई त कंहिंखां पुछ जवाब ॾे चो जवाब ॾे कंहिंखां जन्नत पुछ रब चवंदो मुंहिंजे महबूब खां पुछ न त मुंहिंजो महबूब तोखे ॿुधाए त इहा जन्नत कहिड़ी आहे ऐं इहा जन्नत किथे आहे पहिरीं उन जन्नत जे शहर जो ॾस ॾियां त उहा जन्नत कहिड़े शहर में आहे शहर जो ॾस ॾियां चओ हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर दिलि ठरई त खोले चइजां हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत रोज़े पाक जी ज़ियारत रोज़े पाक जी ज़ियारत कंदासीं दिलि चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर हाय वरंदो सुतत ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो तैयार वेठा हो न इंशाअल्लाह हथ त खड़ मालिक मां करीम हाय वरंदो सुतत ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो चओ वरंदो सुतत ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो वरंदो सुतत ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो पहुची पेरे उखाड़ो पहुची पेरे उखाड़ो घुमदासीं दिलि चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत रोज़े पाक जी ज़ियारत काबे सुहिणे जो तवाफ़ कंदासीं दिलि चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर रखी ॻाल्हि खे राज़ में घुर पई दुआऊं निमाज़ में सुभान अल्लाह चई पर ॻाल्हि ॿुधई बि न त इहो राज़ दिलि में रखी ऐं पोइ इश्क वारी निमाज़ जोट चओ मौला उहो ॾींहुं कॾहिं ईंदो जो जीअं हिते निमाज़ थो पढ़ां इहा निमाज़ तुंहिंजे महबूब जे मस्जिद नबवी में हली पढ़ां निमाज़ी थी महबूब जे दर ते तयारी कर ॻाल्हि खे वधायूं हाय रखी ॻाल्हि खे राज़ में
घुर पई दुआऊं नमाज में वॾी सिक सां जहाज़ में वॾी सिक सां जहाज़ में चढ़ंदासीं दिल चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत कंदासीं दिल चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर मुर्शिद थींदो राज़ी खट भी इश्क जी बाजी है सजण साईं थींदो राज़ी खट भी इश्क जी बाजी आका थींदो राज़ी खट भी इश्क जी बाजी मौला थींदो राज़ी खट भी इश्क जी बाजी कर तूं निबिड़त न्याज़ी कर तूं निबिड़त न्याज़ी ॾिसंदी रोज़ो अतहर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर अर्ज़ पे कयुम अल्लाह फरमायो हिकिड़ी जन्नत हुआ जंहिंमें गुनाहनि खां आजो थी पहुचंदे लेकिन अल्लाह फरमायो वल्लाहु यदू इलल जन्नत वल मग़फ़िरत बिइज़्निही ऐं मां अल्लाह तोखे उन जन्नत जे तरफ़ सॾे रहियो आहियां जंहिंमें गुनाहनि जा अंबार खणी जन्नत में पहिरीं पहुचंदे गुनाह तुंहिंजा पोइ माफ़ थींदा इन जन्नत के ॻोल्हियूं न शहर जो नालो वरतुम मौला इहा जन्नत काथे मिलंदी रब फरमाए मुंहिंजे यार जे दरड़े ते वञ छो त मुंहिंजो यार मां अल्लाह जी ज़ुबान आहे कलाम मां रब जो हूंदो आहे ज़ुबान मुंहिंजे मुस्तफ़ा जी हूंदी आहे ॻाल्हाईंदो मां अल्लाह आहियां चप मुंहिंजे महबूब जा चुरंदा आहिनि कलाम हुकुम मां रब जो हूंदो आहे ज़ुबान आवाज़ मुंहिंजे मुस्तफ़ा जो हूंदो आहे आयासीं मदीने वारे मीर जे दरबार में या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा जन्नत कहिड़ी आहे जंहिंमें गुनाहनि जा अंबार खणी पहुचंदासीं मुंहिंजे मुस्तफ़ा बुरकी तो ॾे निहारे चयो मां बैन बैती व मिंबरी मां बैन बैती पंहिंजे घरड़े ॾे मुंहिंजे मुस्तफ़ा पंहिंजी पाक आंगुर खणी फरमायो मां बैन बैती जंहिं मिंबर ते वेठा व मिंबरी मुंहिंजे घरड़े खां वठी मुंहिंजे हिन मिंबर ताईं रौज़तम मिन रियाज़िल जन्नह मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां जन्नत जो टुकड़ो आहे गुनाहनि जा अंबार खणी हितां निकिरंदा आहियूं गुनाहनि जा ढेर खणी निकिरंदा आहियूं जंहिं वक़्त में रियाज़ुल जन्नत में पहुचंदा आहियूं कलाकनि जा कलाक मुंतज़िर हूंदा आहियूं मन 5 मिंट मिलनि 2 मिंट मिलनि 1 मिंट मिले बस रुगी पेशानी झुकायूं बस रुगी सजदो कयूं हिकिड़ो नफ़िल पढ़ूं यकीन हूंदो आहे नफ़िल पढ़ी बस कंदुसि मुंहिंजा गुनाह ईअं ई था ॼण अम्मा जे पेट मां निकिरी आयो उहा कहिड़ी जन्नत आहे जंहिंमें पहुचंदो पहिरीं ई गुनाह पोइ लनर चो दरे मुस्तफ़ा आहे ॻाल्हि उहा कहिड़ी जन्नत आहे चो दरे मुस्तफ़ा आहे त उन दरे मुस्तफ़ा जे लाइ दुआऊं घुर ऐं उन मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मशीन खे आॾो रख त मीलाद जो मक़सदु छा आहे मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़सदु आहे मुंहिंजा महबूब दुनिया ते आया दुनिया खे रंग लाता सभ खां पहिरीं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम औरतुनि खे हक़ ॾिना जवाब ॾे कंहिंखे हक़ ॾिना ईमानदारी सां जेकॾहिं मीलादी आहीं जेकॾहिं मीलादी आहीं ऐं महबूब जे आमद जी ख़ुशी अथई त पोइ हाणे मुस्तफ़ा करीम जो मीलाद ॿुधई हाणे मशीन मुस्तफ़ा बि 5 मिंटनि में ॿुधी वठ मुंहिंजे महबूब जी मशीन कहिड़ी हुई जो मुंहिंजे महबूब सभ खां पहिरीं औरतुनि खे इज़त ॾिनी अरब जे मुआशरे में औरत खे इज़त कान हुई मिल्कियत मां हिस्सो कोन मिलंदो हुयो औरत खे काई इज़त कोन ॾींदा हुया औरत जी गवाही क़बूल कान हूंदी हुई न्याणीअ खे ॼमंदे ई दफ़न करे छॾींदा हुआ मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो इहे जाहिलनि जूं रस्मूं ख़तम कयो मां पंहिंजे करीम रब जो पैगाम खणी पहुतो हां पंहिंजे पाक दामन न्याणी अम्मा बतूल सुहणीअ जे अचण ते इमामुल अंबिया उथी बीही इस्तक़बाल करे उन जे पेशानीअ ते बोसो ॾेई करे काइनात खे ॿुधायो त मां मुस्तफ़ा तो तव्हांखे ॿुधायां त न्याणी जे अथड़ ते इमामुल अंबिया उथी बीही रहियो आहे तव्हांखे मौक़ो ॾेई रहियो आहे त जॾहिं पंहिंजे न्याणीअ खे ईंदो ॾिसो तव्हां उथी बीहो मुंहिंजे सुन्नत जे नियत सां उथण तव्हांजो कमु आहे बख़्शण मुंहिंजे रब जो कमु पहिरीं मशीन मुंहिंजे महबूब जी कहिड़ी आहे जो औरतुनि सां सिले रहम
औरतुन के जुत्ती न समझो, औरतुन के मुंहिंजा दोस्त अजीज बाजार जी का शय न समझो, औरतुन के मंडीअ जी बकरी न समझो। औरतुन सां मुंहिंजे करीम आका फरमाए सिले रहमी अख्तियार कयो। पंहिंजे घर वारनि सां सुहिणो हलो, पंहिंजे न्याणियुनि सां सुहिणो हलो, पंहिंजे बचड़नि सां सुठो हलो। ॿिए नंबर ते मुंहिंजे करीम आका छा करे ॾेखारियो? जवाब ॾे, चओ मुंहिंजे करीम आका ग़रीबनि सां हमदर्दियूं करे ॾेखारियो। यतीमनि जी मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे सहाबा ॾे त ॾेखारियो, मुझे हुजूर जे सहाबा ॾे त ॾियारियो। अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं पंहिंजे वक़्त जो ख़लीफ़ो मुक़रर थियो आहे, दुनिया खे ख़बर आहे त केॾो ॾींघो आहे, केॾो ॾहका वारो आहे, पर जॾहिं राति जो टाइम थींदो आहे, वेस बदिलाए करे गलनि में घुमंदो आहे त को अल्लाह जी मख़लूक किथे ॾुख में त कान्हे का, कंहिंजी सुन्नत अदा कंदो आहे। चओ मुंहिंजे मदीने जे ताजदार जी सुन्नत अदा कंदो आहे। उहो अमीर उमर राति जो निकिरे थो, कंहिं गलीअ में जॾहिं पहुतो, अंदरां आवाज़ थो अचे, दूहो नज़र थो अचे, उन दूहे वारे दरड़े खे खड़काए थो, अंदरों आवाज़ थो अचे, केरु आहे जंहिं आधी राति जो दरड़ो ठड़कायो आहे? त ॿाहिरों पंहिंजो आवाज़ मटाए अमीर उमर जवाब थो ॾे, आधी राति जो जिथे दूहो बरंदो ज़रूर को न को चौकीदार पुछंदो। उहा कुराड़ी जवाब थी ॾे, चौकीदार खे पुछणो आहे त वञी वक़्त जे अमीर उमर खां पुछे, हे कहिड़ो बादशाह मिलियो आहे जो अॼु मुंहिंजा बचड़ा बिना खाइण पीअण जे सुम्ही रहिया आहिनि। जीअं अमीर उमर जे कननि ते आवाज़ पियो आहे, ईअं अखियूं वसण शुरू थी वियूं, जीअं मुंहिंजा दोस्त सावण जो मींहुं वसंदो आहे। सुणो अमीर उमर पोइते ईंदो आहे, ॾाढो तेज़ तकिड़ो ईंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शाही खज़ाने मां मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलाम ॿुध, जेकी कुझु खणी सघंदो आहे पंहिंजे बथड़े ते खणंदो आहे। वक़्त जो बादशाह आहे, वक़्त जो अमीर आहे, वक़्त जो ख़लीफ़ो आहे, पंहिंजे मथड़े ते खणंदो आहे, पंहिंजे हथनि सां खणंदो आहे। ग़ुलाम चवनि था आका असां जो वेठा आहियूं, पाण फरमाइनि था परे थियो, मुंहिंजी क़बर में तव्हां कोन हलंदो। अॼु अमीर उमर जे क़बर खे ललकार थी आहे, सुभाणे महबूब जे दरबार में पहुचणो आहे। परे थियो, ग़लती उमर जी आहे त पंहिंजी क़बर बि उमर सुहिणो बचाईंदो। उहो सामान पंहिंजे मथड़े ते खणी करे उन कुराड़ीअ जे घरड़े में ईंदो आहे, दड़ो खड़काईंदो आहे, कुराड़ी दर खोलींदी आहे। ओ कुराड़ी, तुंहिंजे बचड़नि बुख ते निंड कई आहे? हा बा, हाणे अच त मानी पचरायूं। उहा कुराड़ी अटड़ो ॻोहींदी आहे। सुणो अमीर उमर गोॾा भञी काठियूं विझी बाहि खे फूकूं ॾेई ॿारण शुरू कंदो आहे। काठड़ियुनि खे फूकूं ॾेई बाहियूं ॿारींदो आहे। जॾहिं बाहि ॿरंदी आहे, उन बच्चो कुराड़ी औरत जी मानड़ीअ में मदद कंदो आहे, भाॼड़ीअ में मदद कंदो आहे। जॾहिं मानी पची वई, भाॼड़ी रधिजी वई, कुराड़ी खे चवंदो आहे हाणे पंहिंजे बचड़नि खे उथार जेके रोई सुता आहिनि। जेॾी महिल उहे बचड़ा उथंदा आहिनि, अमड़ जी जल उथारींदी आहे, बचड़ा मानीअ ते वेहंदा आहिनि। पूरी तारीख़ खोले ॾिस, अमीर उमर उन रोल जेके रोई सुता बचड़ा उन्हनि खे खिलाइण जे लाइ पाण बकरीअ जे नंढड़े फर वांगुरु मी मी आवाज़ करे उन ॿारनि सां खेचल कंदो आहे। ॿार मानड़ी खाईंदा आहिनि। जॾहिं ॿारनि खिलण शुरू कयो, अमीर उमर खां दाह निकिती, ओ मुंहिंजा रब तुंहिंजे लख एहसान, जंहिं उमर जे करे बचड़ा रोई सुता हा, अॼु उमर खे तौफ़ीक़ ॾिनई, उन बचड़नि खे खिलायो बि आहे। मुसलमान, मुझे महबूब मुस्तफ़ा जे मशन ॾे निहार, मुझे आका पाक जे मशन ॾे निहार। रुगी मीलाद करण ताईं महदूद न थी, हबीब जे आमद जो इस्तक़बाल करे अॻिते मुझे मुस्तफ़ा जे मशन खे खणी हल। ज़मीन ते टिड़ी खिड़ी वञ, यतीमनि जी मदद कर, मिसकीननि जी मदद कर, बेवाहन जी वाह थी, हक़ जो आवाज़ बुलंद कर। इंशाअल्लाह ताला नमाज़ूं, रोज़ा, ज़कात, हज ये सभई कर, पर इन खां पहिरीं इंसान ज़ात जी ख़िदमत कर। पोइ ॾिस त मुंहिंजो रब कीअं थो तोखे रंगल। ये कंदासीं इंशाअल्लाह ताला, ये कंदासीं, ग़रीबनि जी मदद कंदासीं, यतीमनि जी मदद कंदासीं, पंहिंजे घर वारनि सां सुहिणो वर्ताव कंदासीं। इते थोड़ो आवाज़ आयो, मां तोखां थो पुछां, रबीउल अव्वल जी ख़ुशी छो थो करी? रुठल रब परचाइण थो चाहीं न, रुठल रब परचाइण थो चाहीं न। केॾो न अजीब थिए जेकॾहिं तूं घरवारी सां रुठल आहीं, जेकॾहिं रुठल आहीं, रबीउल अव्वल जो चंड आहे, 12 जी राति हुजे, वञी चईसि ओ ख़ुदा जी नेकबानी, अल्लाह तोखे मुंहिंजी राणी बनायो आहे, सॼी ज़िंदगी तोसां नाजाइज़ी कयमि, पर अॼु मां हथड़ा ॿधी आहियां, अॼु मूंखे माफ़ कर। औरत उन वक़्तु सम्झंदी आहे मूं आसमान जा सितारा लाहे वरिता, जॾहिं मुड़ुसु हुन सां प्यार में ॻाल्हाईंदो आहे। जॾहिं न तूं हुन सां ईअं ॻाल्हाई, तोखां प्यार मां पुछे त ॾे ख़बर अॼु कहिड़ी ख़ुशी आहे? चइजांसि मुंहिंजे महबूब जे आमद जी ख़ुशी।
मुझे मुस्तफ़ा जे मीलाद जी रात आ, मुझे महबूब जे आमद जी रात आ, मुझे अल्लाह पाजे महबूब जे आमद जे टाइम ते कायनात में कंहिंखे बि नाराज़ कोन कयो इन हद ताईं जो मुझे रब महबूब खे ॾींहं में न आंदो मता ॾींहं वरी रात खे टोके, रात में न आंदो मता रात वरी ॾींहं खे टोके। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुझे रब उन टाइम ते महबूब खे आंदो जो दुनिया जेकॾहिं रात चवे त मुंहुं में आयो आहे त ॾींहुं चवेसि ॾिस बाख फुटी चुकी आहे, जेकॾहिं ॾींहुं चवे त मुंहुं में आयो आहे, रात चवे ॾिस अञा आसमान ते तारा बीठा आहिनि। रात खे बि रब राज़ी कयो, ॾींहं खे बि रब राज़ी करे कायनात खे ॿुधायो त मुंहिंजो महबूब आयो ई दुनिया खे ख़ुशियूं वठण जे लाइ, त मुंहिंजे महबूब जा ग़ुलामो ख़ुशियूं वंडियो। इब्तिदा पंहिंजे घर खां कयो, पंहिंजे बचड़नि खां कयो, इंशा अल्लाह ताला ईअं कंदा क़दम वधाईंदासीं। तूं फर्श ते ख़ुशियूं कर, अर्श वारो तोखे अॾे छॾे। अल्लाह ताला जी ज़ात मूं गुनाहगार जो चवण माफ़ कजो, चरियो माण्हू अधु कलाक जो प्रोग्राम कलाक थी विया। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में बस हाणे इहा हिकिड़ी बस हे सभु फरमाइशूं न, बस हिकिड़ी न इंशा अल्लाह ताला वेंदो, बस ॿई घड़ियूं थी वेंदियूं। भला 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 ॿिनि मिंटनि जे लाइ न पूरी न। हिकिड़ी आहे अमड़ जी फरमाइश ख़ान जी वालिदा जी तरफ़ां ख़ुशूसी गुज़ारिश। ख़ुशि नसीबा तव्हां खिलो न, ख़ुशि नसीबा चओ मिठड़ी मुंहिंजी मां तो में मुंहिंजो साह जन्नत तुझे कदमनि में आ, जन्नत तुझे कदमनि में आ। मुंहिंजी मिठड़ी मां, मुंहिंजी प्यारी मां तो में मुंहिंजो साह जन्नत तुझे कदमनि में आ, जन्नत तुझे कदमनि में आ। भाग भला थो तन जा भाया, भाग भला थो तन जा भाया जन जो तो में साह जन्नत तुझे कदमनि में आ। मुंहिंजी मिठड़ी मां जेसी ताईं घर न तू मोटी, जेसी ताईं घर न तू मोटी ॾिसंदी रहे थी राह, ॾिसंदी रहंदी राह जन्नत तुझे कदमनि में आ, जन्नत तुझे कदमनि में आ। मुंहिंजी मिठड़ी मां तो में मुंहिंजो साह जन्नत तुझे कदमनि में आ, जन्नत तुझे कदमनि में आ, जन्नत तुझे कदमनि में आ। हाजी खान जी अंबड़ हाणे हाजी खान जी प्यारी घर वारी, अल्लाह करे तव्हांखे घर वारियूं एतिरियूं प्यारियूं थियनि। भले तव्हां टोक सम्झो पर जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो मज़ो पोइ ॾिसिजो। क़ुरान जी आयत पढ़ां, क़ुरान जी आयत पढ़ां ॾिसांव त रब जे क़ुरान छा फरमायो आहे सूरह यासीन जे अंदरि त जन्नत में हुम व अज़वाजुहुम फी ज़िलालिन अलल अराइक मुत्तकिऊन। नेक माण्हू क़यामत
जन्नत जे दिहाड़े जन्नत जे अंदर सोन जे तख्तन के टेकू दयो वेठा हुंदा लेकिन केरो हम व अज़वाजुहुम ओहे नेक बाना ऐं उन्हनि जूं नेक ज़ालूं ज़ालुन सां गॾु जन्नत में मुंहिंजा दोस्त सोन जे विहाणनि खे टेकू ॾेयो वेठा हूंदा इहे हुरूं बि लिफ्ट कोन कराईंदी चवंदे असांजी सरदार खे वठी आहे न पोइ जेकर न उते सरदार चवई त ॾे ख़बर हुते कीअं ड्रेग कंदे हे त पोइ उते त मिंथू कंदे हिते ई 2 मिंटनि में मिंथू करे मञाए वठ त उते 70 हुरुनि खे बि तोसां गॾु चवे त ही मुंहिंजो घोट आहे उन अलाह जे नेक बानीअ जी फरमाइश ते बि 2 मिंट अजो उडरी वञो कूंज अजो उडरी वञो कूंज ॾाढी दिल खे लगी मूंझ कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा अजो उडरी वञो कूंज ॾाढी दिल खे लगी मूंझ कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा छा कंदीअ है वठी अंगण ते अचां है वठी अंगण ते अचांस पंहिंजे दिलबर जो पुछांस वठी अंगण ते अचांस मदीने जो पुछांस कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा छा पुछंदीअ मन खे ॿुधा हरम जूं ॻाल्हियूं जेके विया हूंदा उन्हनि जूं हींअर अखियूं बंदि थी वयूं पहुची हाय मन खे ॿुधा हरम जूं ॻाल्हियूं गुंबज़े खज़ेरा जूं मिठड़ियूं ॻाल्हियूं अॼु उॾरी वञूं कोयल अॼु उॾरी वञो कोयल मुंहिंजी दिलड़ी आॾ खोयल अॼु उॾरी वञो कोयल मुंहिंजी दिलड़ी आॾ खोयल कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा है वठी अंगण ते अचांस पंहिंजे पुनल जो पुछांस वठी अंगण ते अचांस पंहिंजे दिलबर जो पुछांस कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा छो यादि अचनि थियूं छटनी जूं छाऊं अल्लाह 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 ओ शल परी घुराई मुझा मदीने जा घोट है याद अचने थियूं छटनी जूं छाऊं नुबवी हरम जूं थधिड़ियूं हवाऊं है याद अचने थियूं छटनी जूं छाऊं सोने जे हरम जूं